हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, गड़ालन खुश है यार खैर। उम्मीद है सब ठीक ठाक मज़े में हूंदा। डबो खणी वञी रहिया आहियूं टमाटन ते छटकार करण। बीज पोखियो आहे, तक़रीबन ॿारी थी चुका आहिनि। तव्हांखे वीडियो ॾेखारींदा आहे इंशाल्लाह। वरी ॿियो बीज पोखींदासीं, उहा वीडियो तव्हांखे ॾेखारींदासीं। अॼु 23 जुलाई बरसात जो सिस्टम जेको ॿुधायूं पिया अॻु थी करे उहो अची चुको आहे। असां वटि पहुतो न आहे, बहरहाल गोलूं थियनि पियूं ऐं झुड़ थी चुको आहे। चलो सुभाणे असां वटि बि बरसाति थींदी, तव्हांखे ॾेखारींदा। साईं चवनि था त नंढपण बादशाही आहे। अॼु तव्हांखे बादशाही जो हिकिड़ो सीन ॾेखारियूं था। ॿार गॾु थिया पिया आहिनि, झूड़ लॻा। हलो तव्हांखे ॾेखारियूं था आहे छा। निकला बंदे ही ॾिसो, ही को असली भट्ठो ना है। ये वॾा वॾा मज़दूर लथल आहिनि हिते। वॾो मिस्त्री वेठो आहे, कारीगर जेको चइजे। सिरूं पचाइनि वे थोरा। धुआं निकरे वे उनमें। ये मिस्त्री भट्ठे के बारे में हो सिरू बचाई वे जा। कट्टी किचरो लगाए सफा वडे मिलन वारो सही सिस्टम। सफा नंढपण याद अचे पियो। ही वही कट्टी खणी आया आहिनि। वो 800 रुपया 1000 रुपया मन लगो पे घर खणी आया आहिनि रांदि खेलण लाइ। फुके फुके धुएं में मरी विया आहिनि। बहरहाल नंढपण हूंदो आहे। मिस्त्री लॻल आहे। भी भट्ठी भी चालू। कम नकार छोड़ेंगे माल बने बनी वने ले इथन। साईं हाणे माशाल्लाह असांखे परे वञण जी ज़रूरत कोन्हे। हाणे असांजे ॻोठ में वेझो भट्ठो खुलियो आहे। भट्ठे जो मालिक ही वेठो आहे। अदा देख भट्ठो खोलियो अथई छा? अच्छा, घणे रुपए सिल हलाई पियो? ॾा न कर न भई, घटि मथे हले पई, थोरी रियायत सां हला न ॻोठ जे करे। ये सही है। हाँ चलो ये सही है। भला सिल सुठी भी निकले या खराब है? यार अन्या से चंगी भी निकले। हाँ या अन्या कड्डी कोने, अन्या शुरुआत गई है। शुरुआत की है, हले भई हाने। हाँ किलो टालो निकरी है। अच्छा आओ भला ये सही है। इते ॻोठ वारनि खे फ़ाइदो मिलंदो। आओ छो जो परे वञण खां बची पवंदासीं। हां हिकिड़ी सहूलियत आहे। आई सही है। सिलू भलियो निकरे न। मुंशी साहब बीठो आहे। ई बालका भी डाना हो जा। ही सब मजदूर आहिनि। आओ थोड़ा पैर आगे करती है। तू बाबा ना इकड़ी सैलरी कारी ना कढे।
न न सड़ी वञू या अञा गर्म हूंदी ना वो बाहर जो